मलाइके चवंदा ॿे ख़बर जेसे जन्नत में कलमो पढ़ियो आहे मोहम्मद जेकॾहिं तव्हां असांजी यूट्यूब चैनल वो बच्चन ऑफिशियल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल सब्सक्राइब करियो बेल आइकन दबाए जीअं असांजी हर ईंदड़ नई वीडियो तव्हां ते पहुची सघे जज़ाकल्ला ख़ैर। चइबो जन्नत जो दर त बंद आहे जन्नत जो दर बंद आहे चाबी आंदी अथई जन्नत जी कुंजी चई जन्नत जी कुंजी छा आहे मां तव्हां खां पुछां थो जन्नत जी कुंजी छा आहे ला ॻाल्हायो छो नथा पोइ पढ़ंदा हो वो मौली साहब जो वाइज़ो करे चई अबा हिकिड़े मौली साहब वरी बलोचन में वाइज़ो कयो तव्हां बलोच हुन जे करे तव्हांखे वाक़ियो थो ॿुधायां चई अबा बेनमाज़ी सूअर आहे नबी से फरमायो जॾहिं बेनमाज़ी कबर मां उथंदो अला सूरतुल खनाज़िर शक्ल सूअर जहिड़ी ये जो वाइज़ो कई हुन जो बड़ा वाइज़ो बि असां करायो आहे मुले खे पैसा बि असां ॾिना असांखे त सूअर थो चए मां बलोचन जोड़े गिरी गिरी तव्हां गिरी गिरी कंदा हो न बलोच गिरी चवे त पोइ भॼ पा हाँ जे बिली बिली चे तो बोमरे खैरा चीते जो ने जो हो नो चे गिरी गिरी झाला जे कुटी दई हण दई पादरा मानी पैसा कराई दे वरी सुअर भी साके जे बा गाल बुदो माता का पुछा तो ईद नमाज पढ़ंदा हो सबने तक क्या सही ईद पढ़ंदा चे तो ता पक्का जमाती नमाजी हो पंज वक्ती ता नमाज पढ़ो तो मां उन के तो चवन जे ईद ही न था जान कराया नमाज पढ़ो मेरी अल्लाह जो नालो तो नमाज मदीने मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अखि जी ठार पढ़ंदो